अस्सलाम वालेकुम नाज़रीन, SS न्यूज़ जे प्रोग्राम आवाज़ में अवां सभिनी खे भलीकार। नाज़रीन, असांजी कोशिशि हूंदी आहे त जेको हीउ असांजो प्रोग्राम आहे असां हर हिकु जेके माण्हू जी आवाज़ बणिजूं ऐं हिन प्रोग्राम जो असां पैटर्न बि हुन हवाले सां रखियो आहे त असां हिन प्रोग्राम जे ज़रिए हाणे असां हिन में हिकिड़ी थोरी शइ जेका चेंज कई आहे त असां जेके बि करंट जेके इशू आहिनि, जेके बि किथे वाक़िया पेश अचनि था, असां उते जेके असांजा रिपोर्टर्स आहिनि उतां जी जेका आहे लॉ एंड ऑर्डर जे हवाले सां जेके उन इदारा आहिनि उन्हनि खे बि असां उन में जेको आहे न लाइन ते वठंदासीं ऐं उन्हनि ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अॼु असांखे हिकिड़ो जेको आहे न इस समय त हिकिड़ो गढ़ी यासीन शिकारपुर जो इलाइक़ो आहे। गढ़ी यासीन में असां गोलो दड़ो जे कचे वारे इलाइक़े में भगल पुल वटि धाड़ेल पाण में विड़ी पिया आहिनि। इहे असांखे इतलाह मिलिया त उते विड़ी पिया आहिनि। धाड़ेलनि जी ॿिनि धुरियुनि में फायरिंग जे नतीजे में जेके आहिनि 3 ॾोहारी जेके आहिनि उहे ॿुधाए पिया वञनि त उहे क़तल थी चुका आहिनि, जंहिंमें रियाज़ जेको आहे नालो आहे हिकिड़े जो, निसार जखराणी, अब्दुल कादिर जतोई मारिजी विया आहिनि। पुलिस पहुची मारिजियल धाड़ेलनि जा लाश खणी अस्पताल पहुचाया आहिनि, जितां ज़रूरी कार्रवाई बाद उहे जेके लाश वारसनि हवाले कया विया आहिनि। त इन सॼे जेके आहिनि वाक़िए ते जेको आहे न असां हींअर कोशिशि कंदासीं त असां जेके शिकारपुर मां असांजा जेके आहिनि जेके रिपोर्टर आहिनि उन्हनि खे बि असां लाइन ते वठंदासीं। असां कोशिशि कंदासीं त इलाइक़े जेको SHO आहे उन सां बि जेको आहे न ॻाल्हायूं, SSP साहिब सां बि ॻाल्हायूं। त सभिनी खां पहिरियों तव्हांखे जेको आहे न असां उन हवाले सां जेको आहे न वधीक तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां वीडियो लिंक ते जेको असां सां गॾु मौजूदु आहे शिकारपुर मां SS न्यूज़ जो रिपोर्टर जानी जतोई। त असां उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। जी जानी जतोई, अव्हांखे प्रोग्राम में भलीकार। जानी, असांखे आगाह कजो त हीउ वाक़ियो जेको आहे उहो कीअं पेश आयो आहे? जी बिल्कुलु, हिन वक़्तु मौजूदु आहियां गोलोदड़ जे कचे वारे इलाइक़े में जेको आहे सो ॾोहारी गैंग में झेड़ो थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में 3 ॾोहारी जेको आहे सो क़तल थी विया आहिनि ऐं 2 जेको आहे सो पिणु ज़ख़्मी थी पिया आहिनि। SHO गोलोदड़ो जेको आहे सो राब्तो करण ते ॿुधायो त ॾोहारी गैंग में फायरिंग थी आहे। वाक़िए वारे हंधि पहुचण वारा आहियूं। जेको आहे सो वाक़िए जा तफ़सील मिलिया आहिनि त 3 जेको ॾोहारी क़तल थी विया आहिनि। 3 ॾोहारी क़तल थी विया आहिनि। लाश जेको आहे सो तहवील में वरिता आहिनि। लाशनि खे गढ़ी यासीन पोस्टमार्टम जे लाइ मोकिलियो वियो आहे। वधीक जेको आहे सो जांच करे रहिया आहियूं त छा मसइलो आहे, छाजे करे क़तल थिया आहिनि। जेको आहे सो SHO इहो बि ॿुधायो त जेके 3 ॾोहारी गैंग आहिनि तालके गढ़ी यासीन में, फुरन में, पुलिस मुक़ाबलनि में ऐं ॿियनि इलाइक़नि में जेको आहे सो संगीन ॾोहारी आहिनि। असांखे वाक़िए बाबति तफ़सीलात जेके आहिनि उहे ॾिनियूं ऐं तफ़सीलनि जेको तव्हां आगाह कयो। जी नाज़रीन, तव्हां ॿुधो जेके जानी जतोई असांखे तफ़सील ॾिना हिन पूरी वाक़िए बाबति त कीअं ॾोहारियुनि जे जेको आहे न उते पाण में हुननि जी फायरिंग थी आहे, जंहिंमें 3 ॾोहारी जेके आहिनि उहे मारिजी विया आहिनि। नाज़रीन, इन हवाले सां असां टेलीफोन लाइन ते जेको आहे न असांजी कोशिशि टेलीफोन लाइन ते SHO गोलो दड़ो जेके आहिनि उहे बि असां सां टेलीफोन लाइन ते जेको आहे न मौजूदु आहिनि। लियाकत अली मलगाणी साहिबु, त असां उन्हनि सां ॻाल्हायूं। जी लियाकत अली साहिबु, तव्हांखे SS न्यूज़ जे प्रोग्राम आवाज़ में भलीकार। त लियाकत साहिबु, हीअ जेको कचे जे इलाइक़े में गोलो दड़ो जो जेको वाक़ियो पेश आयो आहे, उन इलाइक़े में जेका ॾोहारियुनि में जेका फायरिंग थी आहे, जंहिंजे 3 ॾोहारी क़तल थिया आहिनि, उहो कीअं पेश आयो आहे, उनखां असांखे नाज़रीन खे आगाह कजो। सर, इहे असली क्रिमिनल क़िस्म जा माण्हू आहिनि। मोटरसाइकिल फुर, कार फुर, इन जो ॾींहुं राति धंधो हूंदो जेको आहे दसी वेंदो। जेको एम्बुलेंस में जेके मरीज़ वेंदा हुआ न, मरीज़नि खे बि न बख़्शींदा हुआ। सम्झे माण्हू जेके डेथ बॉडियूं खणी वेंदा वेचारा, जेके मयत वेंदा हुआ अस्पतालनि खां, जेके मरी वेंदा घर खणी जा वारस, उन्हनि सां गले गाॾियूं उनखे फुरने, मयतनि खे फुरने, हिननि खे वॾा ज़ुल्म कया सर। हिन जो ख़ुदा जो कर नाज़िल थियो आहे। बिल्कुलु नॉर्मल आहे, को मसइलो न आहे, का फायरिंग न आहे। फायरिंग उहा ई जेका थी, जेके 2 बरस हलाया, पहिरियों हुन हलाया ऐं जेको वरी ज़ख़्मी थी किरी पियो, हुन सम्झो त मरी वियो। जॾहिं उहो फुटी ज़ख़्मी टका कर रहिया, माना बरस ते 2 हलाया, को पुट हणण वारे, ॿियो वरी जेको वापसि मोकिलण वारे, बसि थधे ते हिकु ॿिए कयूं। ॿियो को जानी नुक़सान कोन थियो न। वरी को ॿियो कंहिंखे फायरिंग कई आहे। ॻोठ भरिसां हुया ई न, जंगल हो न भरिसां को एरिया में ॻोठ। अच्छा लियाकत अली साहिबु, तव्हां असांखे हिन महिल जेको आहे न वाक़िए वारी जॻह ते जेका सूरत हाल आहे उहा छा आहे? लाशनि खे अस्पताल पहुचायो वियो आहे, छा वाक़िए में कुझु ज़ख़्मी बि थिया आहिनि? सर, उहो डेथ बॉडियूं खणायासीं अस्पताल में, पोस्टमार्टम कराए मार्सन जे हवाले करे छॾिया। वॾी महिरबानी लियाकत अली मलगाणी साहिबु, तव्हां असांखे टाइम ॾिनो। जी नाज़रीन, तव्हां जेके आहिनि SHO जेके गोलो दड़ो आहिनि, लियाकत अली मलगाणी साहिबु, उन्हनि जी जेको आहे जेके उन्हनि ॻाल्हियूं असांखे ॿुधायूं त हिन वाक़िए खां असांखे जेको तफ़सीलनि उन्हनि बि आगाह कयो त हुते जेको आहे न केॾो हिकिड़ो दुश्वार रस्तो हुयो, जंहिं तां वञी करे उन्हनि जेको आहे न उन्हनि जो इहो ई चवणु हुयो त
हीउ जेको वाक़ियो पेश आयो आहे त उन्हनि ॿ जेके ॾोहारी क़िस्म जा क्रिमिनल माण्हू हुया जंहिंजो जेको क्रिमिनल बाक़ाइदा रिकॉर्ड बि आहे जेके फुरन जी ऐं मुख़्तलिफ़ जेके वारदातुनि में जेको आहे उहे मुलविस बि आहिनि ऐं उहे जेके हिन वाक़िए में जेके उन्हनि जी पाण में फायरिंग थी आहे जंहिंजे नतीजे में हीअ टे जेके ॾोहारी आहिनि जेके क़तल थी चुका आहिनि त जी नाज़रीन उन हवाले सां हींअर जेको आहे असां टेलीफोन लाइन ते असां सां SSP शिकारपुर शाहज़ेब अली चाचड़ साहब जेके आहिनि उहे बि टेलीफोन लाइन ते जेको आहे न असां सां मौजूदु आहिनि त उन खां बि हिन वाक़िए जी जेका तफ़सील आहे उन्हनि तफ़सीलनि खां जेको आहे न उहो वठूं था जी शाहज़ेब अली चाचड़ साहब तव्हांखे SS न्यूज़ जे प्रोग्राम आवाज़ में भलीकार जेके हीउ जेको सॼो सर जेको आहे तव्हां माशाल्लाह SSP आहियो ते हीउ वाक़ियो जेको आहे न उन खां असांखे आगाह कजो असांजे नाज़रीन खे त हीउ वाक़ियो असल में पेश कीअं आयो आहे उनजे तव्हां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि कल राति इंफॉर्मेशन असां वटि हुई ऑब्वियसली असांखे इंफॉर्मेशन मिलंदी रहंदी आहे कि किथां को क्रिमिनल मूवमेंट थिए थी या का ॻाल्हि थिए थी पई इन में इनिशियली जेकी ख़बरूं हलनि पियूं कि मीडिया इहो ख़बर हलाई कि पाण में इहे खबरिया आहिनि बट इन में असां हाणे तव्हां सां डिटेल्स बि शेयर कंदासीं कि असांजी हुते इंफॉर्मेशन मिलण ते असां पुलिस हुते पहुती आहे ऐं पुलिस पहुती आहे त हिननि पाण पुलिस जे मथां फायरिंग कई आहे ऐं जॾहिं फायरिंग कई अथनि त पोइ ऑब्वियसली असांजा एम्बुश हिते लॻल हुयो सुठो हिकिड़ो त उन में जवाबी फायरिंग में इहे टे ॼणा जेका निसार रियाज़ ऐं अब्दुल कादिर इहे मारिजी विया ऐं कुझु इन में ज़ख़्मी थिया आहिनि उन्हनि जी असां अञा वेरिफिकेशन कयूं था पिया मालूमात कयूं था पिया उहो पजण में कामयाबु थी विया आहिनि डेड बॉडीज़ असांखे मिली वियूं उहो असां पोस्टमार्टम बि हिननि जो मुकमल थी वियो आहे ऐं उते सर्च ऑपरेशन सुबुह 8 बजे ताईं हलियो आहे ताकी असांखे का उते एरिया मां का ॿी का डेड बॉडी मिली वञे या को ज़ख़्मी जेको आहे उहो अरेस्ट थी वञे त शाहज़ेब अली साहब तव्हां खां मुंहिंजो हिकु ॿियो सुवालु आहे त जेको शिकारपुर जे कचे में अमन अमान खे बरक़रार रखण लाइ ॾिसो त इलाही माण्हू जेके आहिनि अगवा बि थियल आहिनि जहिड़ी तरह गोटकी कश्मोर ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जेके आहिनि अगवा थियल आहिनि उन्हनि जेके जेको आहे उनजी बाज़ाबी लाइ अमन अमान खे बरक़रार रखण लाइ कहिड़ा उपाउ वरिता आहिनि जेकी मुगवी धाड़ेलनि जी क़ैद में आहिनि त उन्हनि जी जेके बाज़ाबी जे लाइ जेके आहिनि अव्हां कहिड़ा उपाउ वरिता आहिनि यस हाणे इन में ईअं आहे कि ऑब्वियसली असांजो कच्छ जो एरिया जेको आहे उहो पंजाब खां वठी करे हेठि ताणी सिंध में इहो थोरो डिस्टर्ब रहियो आहे त मां पंजाब में बि सर्व कयो आहे उते कच्छ जे एरिया में बि काफ़ी नौकिरी कई आहे हाणे प्रॉब्लम ॿियो कोई न आहे प्रॉब्लम इहो आहे त असांखे जेकी क्रिमिनल मूवमेंट आहे या क्रिमिनल हाइडआउट्स आहिनि उते पुलिस जी इफेक्टिव कार्रवाई जेकी आहे न उन सां वॾो फ़ाइदो थींदो आहे ऐं हींअर जेकी सूरत हाल आहे त हिते जेका माण्हू अगवा थियनि था पिया ऐं उन खां पोइ जेका उन्हनि जा फैसिलिटेटर्स आहिनि या जेका एक्टिव क्रिमिनल्स आहिनि उन्हनि जे पोयां जेको आहे असांखे एग्रेसिव पुलिसिंग करण जी ज़रूरत आहे हींअर असां पंहिंजी पिकेट्स जेकियूं आहिनि इम्पोर्टेंट पॉइंट्स जेका आहिनि जितां जितां क्रिमिनल मूवमेंट थिए थी पई उन्हनि खे मज़बूत कयूं था पिया नई पिकटून जी जिते ज़रूरत थिए थी पई उते पिकटूं ठाहिण जी असां इनशाला ठाहे बि वठंदासीं जल्दी सां त इहे सभु शयूं थी वियूं ऐं फोर्स आहे जेको आहे उनखे वधीक रीइंफोर्स कंदासीं जॾहिं इहे सभु शयूं थी वियूं ऐं हिकिड़ी सुठी टीम जेकी आहे वॾी महिरबानी SSP शिकारपुर शाहज़ेब अली चाचड़ साहब असां सां लाइन ते मौजूदु हुया त तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांखे तफ़सीलनि जेको आगाह कयो हिन में जी नाज़रीन वाक़िए बाबति असांजा जेके तव्हां जेको सॼो वाक़ियो जेको पेश आयो आहे असांखे शिकारपुर मां SS न्यूज़ जो जेको रिपोर्ट आहे चांदनी जो त जेकी तफ़सील ॾिना आहिनि उहे बि मां ॿुधा जॾहिं त SHO गोलो दड़ो जेके लियाकत बलगाणी साहब आहिनि उन्हनि बि जेके SSP जेको आहे उन्हनि बि जेके SHO जेको मौक़िफ़ ॾिनो ऐं जेको आहे SSP शाहज़ेब चाचड़ जेके आहिनि उन जेको पहिरियों बयानु जेको आहे न ॾिनो त पर असांखे हिन में थोरी शइ जेका असांखे नज़र अचे जेके SHO जेको आहे गोलो दड़ो लियाकत बलगाणी SSP शाहज़ेब चाचड़ जे बयाननि में पिणु जेको आहे न असांखे हिकिड़ो तज़ाद ज़ाहिर थी रहियो आहे त SSP जो चवणु आहे त ॻुझे इतलाह ते जेको आहे न पुलिस कार्रवाई कई आहे जंहिं ते जेको आहे ॾोहारियुनि पुलिस ते फायरिंग करे ॾिनी ऐं जावी फायरिंग में 3 ॾोहारी जेके आहिनि मारिजी विया आहिनि कुझु ज़ख़्मी बि थिया आहिनि पर ऐं कुझु जेके आहिनि जेके फ़रार बि थी विया आहिनि त हुननि जेको सुबुह 8 वॻे ताईं सर्च ऑपरेशन बि कयो वियो आहे जेको आहे ॿिए तरफ़ SHO जेको आहे गोलो दड़ो लियाकत अली बलगाणी जो चवणु आहे त ॾोहारियुनि जी 2 टोलनि में जेको आहे झेड़ो थियो आहे इतलाबाद पुलिस पहुती जिते लाशनि खे अस्पताल पहुचायो जितां ज़रूरी कार्रवाई बाद जेके आहिनि उहे वारसनि हवाले कया विया आहिनि
त इन सॼी सूरत हाल में जेकॾहिं असां जेको आहे ॾिसूं था त पुलिस जा जेके पाण बि जेके बयान आहिनि उन्हनि में बि हिकिड़ो तज़ाद नज़र अची रहियो आहे त असुल हक़ीक़त छा आहे ऐं असल जेका वजह छा बीठी आहे त इहे असां वटि को हिकिड़ो हीअ जेको आहे न पहिरें क़िस्म जो वाक़ियो न आहे जहिड़े में जेके आहिनि अहिड़े क़िस्म जा ड्यूअल जेके आहिनि या ॿ तरफ़ा जेके मौक़िफ़ अचनि जेके अहिड़ियूं जेके कार्रवायूं जेॾाणे जेके अहिड़ा वाक़िया थींदा आहिनि उन में अहिड़े क़िस्म जा जेके तनाज़ वारा जेके आहिनि उहे शयूं जेके हाईलाइट थींदियूं आहिनि पर ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त पुलिस ऐं जेके असांजा लॉ एंड ऑर्डर जा जेके आहिनि इदारा आहिनि उन्हनि खे जेको आहे असराइती हिकिड़ी जेका आहिनि क्रिमिनल ख़िलाफ़ु जेका आहिनि उहा कार्रवाई करणी पवंदी जंहिं ते जेके असांजा जेके इलाइक़ा आहिनि जेके हींअर नोगो एरिया थींदा पिया वञनि सिंध जा इलाइक़ा जिते असां जेका ॻाल्हि कयूं हींअर जेको आहे न घोटकी जी ॻाल्हि कयूं था असां जेकॾहिं ॻाल्हि कयूं था कंदकोट कश्मीर जी ॻाल्हि कयूं था लाड़काणे जे कचे जी ॻाल्हि कयूं था खैरपुर जे कचे जी ॻाल्हि कयूं था शिकारपुर जे कचे जी ॻाल्हि कयूं था त उहे टोटली हींअर जेके आहिनि वरी जेको आहे न हिकिड़ी पुराणी जेका आहे जीअं अॻु में जेका सिंध जे लाइ जेके चयो वेंदो त नोगो एरिया ठहंदा पिया वञनि ऐं अमन अमान जी जेका सूरत हाल आहे उहा डे बाय डे जेका आहे हर रोज़ु जेका आहिनि उहा ख़राबु थींदी पई वञे त ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जेके असांजा जेके इदारा आहिनि जेके असांजे पुलिस डिपार्टमेंट आहे जेके असांजा लॉ एंड ऑर्डर जा इदारा आहिनि जेके पॉलिटिकल जेके असांजे जेके नुमाइंदा आहिनि उन्हनि खे सभिनी खे काराइती हिकमत अमली सां गॾु हिकु ई पेज ते रही करे हिकु ई जेके प्लेटफॉर्म ते रही करे उन्हनि खे हिकिड़ी मुअसर जेका कार्रवाई करे ऐं इन्हनि खे जेको अमन अमान खे बहाल कराइण ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि ई जेको उन्हनि जो ई कमु आहे त हिकु अमन अमान असांजी जेका सिंध धरती आहे अमुन जी धरती जेका आहे उनखे जेको आहे न हिकु वरी हिकु साज़िश तहत जेको आहे न उनखे हिकिड़ो क्रिमिनल जेको आहे न ॾिनो पियो वञे रंग ॾिनो पियो वञे त असां जेके आहिनि इहे ई जेका आहिनि दुआ कंदासीं त असांजी जेका सिंध धरती आहे उहा अमन अमान सां ई हुजे त नासिर इन ई सां गॾु ई असांजे हिन प्रोग्राम SS न्यूज़ आवाज़ जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो त असांखे ॾींदा इजाज़त अलाह वाही।